सतगुरु नानक साहिब सतनाम जो जाप जपायो टिनी लोकन में। गुरु नानक साहिब खुद खुदाए निरंकार जो रूप, पर उन वक्त में उन समय में कोई सुञाणे न सघंदो आहे। संत जन धरती ते जॾहिं ईंदा आहिनि त उन्हनि जी महिमा कोई समझी न सघंदो आहे। ॾाढो मुश्किल, ऐं ख़ासि करे जेके वेझो रहंदा आहिनि, गॾु रहंदा आहिनि, उहे त बिल्कुलु न सम्झी सघंदा आहिनि। उहे ॾाढो घटि सम्झी सघंदा आहिनि। पारस लोह खे छुहंदो आहे त लोह छा थी वेंदो आहे? सोन। पारस लोह खे छुहंदो आहे, लोह सोन थी वेंदो आहे। पर ॾिठो कि पारस मणी जंहिं दॿीअ में रखी थी वञे, उहा दॿी सोन जी न थी आहे, उहा टीन जी लॻी पई आहे, लोह जी लॻी पई आहे, जबकि उन में सदाई पियो आहे पारस, पर उहा दॿी न थी आहे सोन जी। पुछो छाजे लाइ न थी आहे? जॾहिं पारस मणी कढी करे कंहिं बि लोह सां, टीन सां, कहिड़ी बि धातुअ सां लॻायो था त उहा सोन थी थी वञे। त जंहिं दॿीअ में पई आहे उहा दॿी टीन जी आहे, उहा टीन जी रहिजी वई आहे। हीअं कीअं? तॾहिं दॿी खयूं, ध्यान सां ॾिठो, हीअं छो? ॾिठो त उन में पूरे दॿीअ में अंदरि हिकु गुलाबी कागज़ लॻल आहे चारों तरफ़। जेको ढकण आहे उन ढकण में बि गुलाबी कागज़ लॻल आहे। त पारस जो स्पर्श उन दॿीअ सां थी नथो सघे। उहो पारस पियो उन दॿीअ में आहे, उहा टीन जी रहिजी वई। ॿियो पारस जंहिंखे बि छुआयो उहो सोन थी वियो। तीअं संत जन जॾहिं ईंदा आहिनि धरतीअ ते, भगवान जा गुण ॻाईंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, भगवान जो नाम पाण जपींदा आहिनि, ॿियनि खे बि चवंदा आहिनि प्रभुअ जो नाम जपियो। पर उन वक़्त में उन्हनि खे कोई सुञाणे सघे ईअं ज़रूरी न आहे। ऐं ख़ासि करे घर वारा त न सुञाणे सघंदा आहिनि, उन आस पास वारा बि न सुञाणे सघंदा आहिनि, उन शहर गांव वारा बि न सुञाणे सघंदा आहिनि। ईअं थींदो आहे। गुरु नानक साहिब खे बि परिवार वारा ईअं सम्झंदा हुया, पंहिंजी गांव वारा बि क़दुरु एॾी न कंदा हुया। पर भेण नानकी उन्हनि खे सुञाणे वई। भेण नानकी हमेशह नानक खे पंहिंजो भाउ न सम्झंदी। उहा हमेशह ईअं सम्झंदी कि पाण निरंकार आहे, पाण खुदा आहे, पाण भगवान आहे, शरीर जे अंदरि आहे, शरीर धारे आयो आहे, पर आहे ई संसार जो मालिक आहे। हू सुञाणे वई। त कॾहिं कॾहिं उनखे जॾहिं मौक़ो मिलंदो हो त नानक जा पीर पकड़ींदी, त गुरु नानक उनखे परे करे छॾींदा। न, इहो छा थी करे तूं असांजी भेण आहे, तूं पीरनि खे हथ न लॻा। पर उनजी दिलि में ॾाढो अथाह श्रद्धा हुई, भक्ति हुई, नानकीअ जे दिलि में। ॿियो हुयो उतां जो राजा राय बुलार। उन बचपन में ॾिठो हुयो कि नानक काथे वण जी छांव में सुम्ही पियो आहे, त वण जी छांव त ईअं थींदी आहे कि थोरी देरि आहे, वरी थोरी देरि खां पोइ हटी वई। राय बुलार ॾिठो बालक सुम्ही पियो आहे। जंहिं महिल वापसि आयो त ओॾी महिल वण जी छांव ॿिए पासे थी वई। राय बुलार राजा पंहिंजे सिपाहियुनि सां घोड़े ते चढ़ियल हो ऐं ॾिठई त छांव ॿिए पासे थी वई आहे। नानक उस में सुम्ही पियो आहे, पर वॾो हिकिड़ो नांग ईअं शेष नांग वांगुरु उनखे छांव करे बीठो आहे। त राय बुलार चयो, अरे डुक पायो, ॾिसो त हुन बालक खे, ॾिसो डुक पायो, बचायो हुन बालक खे। आया वेझो त नांग छांव करे बीठो हो, नांग हली वियो।
पंहिंजे रस्ते हली वियो। चयो साईं बालक सुम्ही पियो आहे बिल्कुलु शांत, नांग उनखे कुझु न कयो आहे। उथारियो नानक खे। राय बुलार हैरान थी वियो, भई कहिड़ो बालक आहे जंहिंखे नांग छांव करे बीठो आहे, नांग बि मामूली न, शीश नांग। राय बुलार जी तॾहिं खां उन बालक में श्रद्धा थी वई, नानक में श्रद्धा थी वई। काफ़ी ॾींहंनि खां राय बुलार नानक खे न ॾिठो हुयो। उन्हनि जे पिता भाई कालूअ खां पुछियईं, नानक किथे आहे? मूंखे सिक लॻी आहे, ॾाढा ॾींहं थी विया हुन जो मुंहुं न ॾिठो आहे। चयो नानक त हली विया घर छॾे। अरे घर छॾे छो हली विया? मूंखों ग़लती थी। भाई कालू तो चए मूंखों ग़लती थी, मां उनखे 20 रुपया ॾिना हा कि वञी करे वापार करे आ, कोई सौदो ख़रीद करे आ, जंहिंमो 20 मां 25 ठहनि, 30 ठहनि, 40 ठहनि, कमाइण सिख, धंधो करण सिख। साध संगत जी उन जमाने में 20 रुपया ॾाढी वॾी रक़म हुयो, नंढी रक़म न हुई, ॾाढी वॾी रक़म हुई। नानक 20 रुपया खणी हलियो, वापार करण लाइ तैयार थियो। गुरु नानक शाह धणी हलियो थमे रुपया 20 खणी, 20 रुपया खणी हलियो। गॾु दोस्त हलियनि, भाई बालो, बालो हलियो गॾु। चयो बाला सौदो पिता चयो आहे, सौदो करणो आहे जंहिंमें लाभ थिए। शहर खां जीअं ॿाहिरि निकिता त ॾिठऊं वणनि जी छांव में संतनि जी टोली वेठी आहे। नमस्कार कयो, संतो तव्हां शहर खां ॿाहिरि वेठा आहियो, अंदरि शहर में हलो न, अंदरि हलो, असांजे शहर में हलो। संगत खे हली करे निहाल कयो त संतनि चयो न बाबा, असां सां 40 ॼणा गॾु आहिनि, काॾे बि वेंदासीं त उहो गृहस्थी माण्हू वीचारा तंग थींदा, इन करे असां पंहिंजो डेरो शहर खां ॿाहिरि ई रखंदा आहियूं। चयो पोइ तव्हांजो भंडारो भोजन संतो कीअं व्यवस्था थींदी आहे? चयो उहो निरंकार दयालु आहे। अरे मनुष्य मजदूरी ॾे थो त असां अगरि उन दातार जे भजन में लॻायूं, उन जी सेवा में लॻायूं, उन जे सत्संग में लॻायूं त उहो असांखे छॾे ॾींदो छा? असांजो ख़्यालु न रखंदो? कोई न कोई दयालु अची वेंदो आहे जंहिंजी दया सां पयो कमु हलंदो आहे। नानक पुछे तो बाला कयूं सौदो? बाले चयो साईं मालिक आयो, उहे 20 रुपए जो सीधो सामान वठी भंडारो ठाहे संतनि खे खाराए छॾियो। वापसि घर आया, भाई कालू चयो नानक अची वई? हा बाबा अची वियुमि। सौदो करे आई? हा बाबा करे आयुमि। चई सुठो ख़रीद कयो न, सौदो सुठो कयो अथई न, खड़ो कयो अथई न, फ़ाइदो थींदो न उन में। 20 जा 40 थींदा? चई न बाबा, लखे करोड़े थींदा। भाई कालू खे शक पइजी वियो, पिता खे शक पइजी वियो, लखे करोड़े कीअं थींदा 20 रुपयनि में? जरूर काई गड़बड़ आहे। अरे बाला हेॾिया हेॾिया, ये छा थो चए? 20 रुपए जो कहिड़ो सौदो ख़रीद कयो अथई जंहिंमो चए तो लखे करोड़े थींदा? हथ जोड़ी बालो ॾके पियो, चए पियो साईं हिन त 20 रुपया संतनि खे भंडारो करे खाराए छॾिया। भाई कालूअ जीअं ॿुधो नानक जे पिता, तुनखे एॾो गुस्सो अची वियो, एॾो गुस्सो अची वियो, हिकु जोर सां चमाट नानक खे जोर सां चमाट हई तो हथ छपजी वियो। उहा ॻाल्हि पाण तो ॿुधाए, भाई कालू पाण तो ॿुधाए राय बुला राजा खे। पोइ उनजी नानक खे ॾाढो दुख थियो, मूंखे कुझु बि न चई, कुझु बि न चई। पर उन ॾींहं खां अञा भक्ति वधीक शुरू करे छॾी, अञा सत्संग शुरू करे छॾी वधीक। कंहिं महिल काॾे तो हली वञे, कंहिं महिल काॾे तो हली वञे। पतो लॻायूं था त कॾहिं कहिड़े देश में आहे, कॾहिं कहिड़े देश में आहे। ॿ साथी हमेशह गॾु हूंदा अथसि, बालो मर्दानो। जी पोइ कीअं ईंदो? उन खे घुराइण लाइ हिकु ई साधन आहे, नानकी।
उन्हीं जो प्यार नानकीअ सां आहे। अगरि नानकी उनखे यादि करे त हलियो ईंदो। चयो पोइ नानकीअ खे घुरायो, नानकीअ खे घुरायो वियो, छोकी राजा हुयो राय बुलार, त उन जी चवण ते नानकी आई, पुट नानकी नानक खे यादि कर। चई यादि कीअं कयां? चई सभु चवनि था नानकी जो प्यार सचो आहे नानक सां, उहा जॾहिं बि यादि कंदी आहे त नानक काथे बि हुजे हलियो ईंदो आहे। अच्छा, उहो त हलियो ईंदो आहे, बराबरि सही ॻाल्हि आहे, परंतु अॻे थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते मां नानक खे यादि कंदी हुयमि, हाणे यादि न कंदी आहियां। पंहिंजे दिलि खे मजबूत करे रोके छॾींदी आहियां कि न, अरे मतां नानक कंहिं ज़रूरी कम में हुजे। मां पंहिंजे थोड़ी से स्वार्थ जे लाइ यादि करे उन टिनी लोकनि जे मालिक खे बार बार पाण वटि सॾु कयां, बार बार पाण वटि सॾु कयां, इहो ठीकु न आहे। कंहिंमहिल उहो पशु प्रीत मुगद खां तारे, पाहन पार उतारे। कंहिंमहिल ॾिसां थी ध्यान में त उहो जानवरनि खे तो नाम जपाए, कंहिं जानवर ते हथ तो घुमाए त उनखे बि तो रंग लॻी वञे। कंहिंमहिल शींहनि जहिड़ा जानवर जेके आहिनि ख़तरनाक, उन्हनि खे नानक हथ तो घुमाए त उन्हनि जी तामसी बुद्धि ख़तम थी थी वञे। कंहिंमहिल के राक्षसनि जहिड़ा इंसान आहिनि, उन्हनि खे नानक सत्संग तो ॿुधाए त उन्हनि जी राक्षसी प्रवृत्ति ख़तम थी थी वञे, देवता था थी वञनि। असां ई आहियूं मनुष्य, असां ई पंहिंजी प्रवृत्तिअ जे करे कंहिंमहिल देवता थी वेंदा आहियूं, ऐं कंहिंमहिल पंहिंजे स्वभाव जे करे, पंहिंजी प्रवृत्तिअ जे करे मनुष्य लॻंदा आहियूं। कंहिंमहिल वरी मनुष्य जी प्रवृत्ति अहिड़ी थी वेंदी आहे, स्वभाव अहिड़ो थी वेंदो आहे कि उहो राक्षस लॻण लॻंदो आहे, कंहिंमहिल जानवर लॻण लॻंदो आहे। तॾहिं त सतगुरनि लिखियो आहे न, करतूत पशु की मानुष जाते, करतूत पशु की मानुष जाते। अरे हिन जो ॾिसो त सही, शरीर मनुष्य जो, चोलो मनुष्य जो, परंतु ॾिसो त हिन जो स्वभाव कहिड़ो आहे, जानवर जहिड़ो। त शरीर इहो ई आहे मनुष्य जो, चाहे त जानवर ठही वञे, चाहे त मनुष्य ठहे, चाहे त थोड़ो ऊंचो उथे देवता ठहे, अञा थोड़ो ऊंचो उथे त पाण भगवान ठही वञे। आहे मनुष्य। पोइ जीअं जीअं सेवा सिमरन सत्संग वधाए 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 पंहिंजी मंजिल ऊंची कंदो वञे, ऊंची कंदो वञे, ऐं न चाहे त मंजिल नीची करे हेठि लहंदो वञे, पोइ त जानवर थी वञे, कीड़ो मकोड़ो बि थी वञे। त हाणे मां नानक खे यादि न कंदी आहियां। हिकु दफ़ो यादि कयुमि, राखीअ जो ॾींहुं हुयो, हिकु दफ़ो यादि कयुमि, छोकी राखीअ जो ॾींहुं हुयो ऐं नानक जी मूंखे यादि न अचे त ईअं थी नथो सघे। राखीअ जो ॾींहुं हुयो, मखण कढी रखियो हुयो, फुल्को पचायां पई गरम गरम, त मां सोचां पई नानक खे मखण फुल्को ॾाढो वणंदो आहे। त राखीअ ॾींहुं मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो कि अॼु सभई भाइर पंहिंजी पंहिंजी भेनरुनि जे घर ईंदा आहिनि, सभई राखी ॿधाईंदा आहिनि, सभई पंहिंजी भेण खे ख़र्ची ॾींदा आहिनि, ऐं भेनर उन्हनि खे आरती उतारींदियूं आहिनि, उन्हनि खे आशीर्वाद ॾींदियूं आहिनि, उन्हनि खे तिलक लॻाईंदियूं आहिनि। जेकर मुंहिंजो भाउ बि हिते हुजे हा त मां बि उनखे मखण फुल्को खारायां हा। उनखे राखी ॿधाई, मन में ई ख़्यालु आयो बसि, त मां अखियूं बंदि कयूं, मां अखियूं बंदि कयूं ऐं फुल्को रखियो तए ते, मखण साम्हूं पिया। मां सोचां पई जेकर नानक अचे त इहो जेकर फुल्को उनखे खाराए, त ओॾी महिल नानक हुयो मके मदीने में, कंहिंसां गॾु, भाई बाले मर्दाने सां गॾु। नानक जो मके मदीने वञण जो कोई शौक़ न हुयो, पर मर्दाने जे करे, मर्दानो जिद पियो करे कि सचे पातशाह, ये तव्हांजो हिकु सेवादारी हिंदू आहे, हिकु मां मुस्लमान आहियां,
हिन जी चवण ते तव्हां सभु तीर्थम घुमायो असांखे, मां हलियुमि तव्हां सां, हाणे मां मुस्लमान आहियां त मूंसां गॾु मुंहिंजे बि तीर्थनि ते हलो न, मुंहिंजे तीर्थनि ते बि मूंखे घुमायो। साहिबनि चयो हलो हलो भाई। मके जो दीदार करण विया, उतां जो दीदार कनि पिया त गुरु नानक साहिब अचानक चयो मर्दाना हाणे असांखे हलणो पवंदो। छो सतगुरु कुछ ॾींहं रहूं न हिते, एॾो परियों आया आहियो। न न असांखे जल्दी हलणो आहे भाई, छोकी असां वचन ॾिनोसीं भेण नानकीअ खे कि तूं जॾहिं यादि कंदीअ तॾहिं ईंदासीं, त हाणे यादि थी करे। इच्छा सचे पातशाह कुछ ॾींहं त हिते मौज कयूं हा, रहूं हा, कुछ ॾींहं अञा दीदार कयूं हा। भाई मर्दाना तूं चिंता न कर, पया ईंदासीं, सदाई पिया ईंदासीं, जॾहिं तूं चवंदे वरी हलिया ईंदासीं। साहिबनि चयो ॿिन्ही खे अखियूं बंदि कयो, अखियूं बंदि कयूं, अखियूं खोलियूं त नानकीअ जे दरवाजे ते, और नानकी अंदर अखियूं बंदि करे वेठी आहे ऐं फुल्को सड़े तो पियो। गुरु नानक अंदर पहुची विया, चयो जल्दी कर फुल्को ॾे। अरे अखियूं खोले सोचे थी सपनो त नथी ॾिसां, अञा त मां मन में खाली वीचार कयो कि फुल्को नानक खाए, हिकदम फुल्को लाथई ऐं नानक खे गरम गरम फुल्को ॾिनई हथनि में ऐं मथो मखण विझी। चेती नानक इते ही हुई छा, जल्दी अची वई, मां त हाणे अञा यादि कयो तोखे, इते ही हुई छा, इन ही शहर में, असांजे ही शहर में हुई छा। चयो न न उन्हनि खां पुछ, मर्दाने बाले खां, काथे हुयासीं? मक्के मदीने में हुयासीं। अरे एॾो परे? हा पोतो चयो तो तुंहिंजे यादि करण जे करे अचणो पियो, छोकी असां ज़बान कईसीं तोसां कि तूं जॾहिं यादि कंदीअ हिकदमि तो वटि ईंदासीं। त नानकी चए थी पोइ नानक मखण फुल्को खाधो, आराम पियो करे, जॾहिं वरी मंझंदि जे समय भोजन जो टाइम थियो त मां भोजन पई तैयार कयां। हिकु दासी हुई तुलसा, उन तुलसा दासीअ खे चयमि बेटा वञ नानक भैया खे उथार, नानक भाउ खे उथार तो भोजन खाईंदो। तो तुलसा दासी अंदर आई। गुरु नानक साहिब पंहिंजी शाल ओढ़े करे आराम पिया कनि, सुम्हिया पिया हुया ऐं गुरु साहिबनि जा हिकु चरण कमल चादर खां ॿाहिरि। तू तुलसा दासी सोचे थी मां त घर जी नौकराणी आहियां, हिननि संतनि खे त सभु अची चरण पकड़ींदा आहिनि, हुनखे चवंदा आहिनि तूं भेण आहे त पेरे न पओ, मूंखे बि चवंदा आहिनि तूं भेण जे घर में दासी आहे, तूं बि असांजी भेण आहे, न पओ पेरे। गुरु नानक जो इहो नियम हुयो कि कोई नौकर ना आहे, कोई दास दासी ना आहे, सभु मालिक जा पैदा कयल इंसान आहिनि, हे बि असां वांगुरु आहिनि। त उहो कॾहिं कंहिंखे नौकर न सम्झंदा हुया, चवंदा हुअसि तूं बि भेण आहे असांजी। त नानक जो चरण कमल ॿाहिरि ॾिसी करे उन दासीअ खे ख़्यालु थियो कि जिन चरणनि जे लाइ सभु संगत सिकंदी आहे, उन्हनि चरणनि खे थोरो मां स्पर्श करे ॾिसां। तो दासी धीरे सां अची चरणनि खे चुमियई, अची चरणनि खे चुमियई त बस थोरो सो ई चरणनि खे चुमियई ऐं हिकदमि छॾे ॾिनई, चुपचाप वापसि हली आई। नानकी पुछेसि थी तुलसा नानक खे उथारियो न छा? चई नानक हिते कोन्हे। अरे अंदर सुम पियो आहे? चई हा अंदर सुम पियो पर हिते कोन्हे। चई इहो छो पगली थी वई आहे न, छा थी ॻाल्हाए, अंदर सुम पिया हिते कोन्हे? चई न हिकु ॾाढी वॾी मुश्किल में पइजी विया, हिकु सेवक उन सेवक खे समुंड जे विच सीर मां पार करण लाइ उॾे वियो आहे। कि तोखे कीअं ख़बर पई? जी मां उन्हनि जी चरणनि खे मां सोचियुमि जंहिंजे लाइ सिकंदा आहिनि माण्हू त उहे चरण चुमी ॾिसां। उहे चरण जो चुमियुमि त मुंहिंजो 10हों द्वार खुली वियो। पोइ त सॼो संसार तो नज़र अचे, सभु पिया नज़र अचनि, सभु ॻाल्हियूं पयूं नज़र अचनि।
मां ॾिसां पई त देवताऊं था वंदना कनि मथां, समुंड में नानक बीठो आहे, केतिरनि जीवन जी उते रक्षा थो करे। हिकिड़ो जहाज बुॾे पियो, उन जहाज खे बचायो पियो, उन में केतिरा माण्हू वेठा। पोइ मां ॾकी वियुमि, तॾहिं भॼी वियुमि वापसि। भेण नानकी चए थी उन ॾींहं खां पोइ हाणे मां नानक खे यादि न कंदी आहियां, कि ईअं न थिए कि मुंहिंजे भेण जे यादि करण जे करे, मुंहिंजे थोरे जे स्वार्थ जे करे केतिरनि लखनि माण्हुनि जा जेके परोपकार भलाईअ जा कार्य थी रहिया आहिनि, उहे रुकी न पवनि। अच्छा, त हाणे आख़िर कीअं अचे? नानक असांखे बि त सिक लॻी आहे, असां बि सभु दर्शन था चाहियूं। तॾहिं भेण नानकी चयो कि हा, सभु मिली अगरि यादि कंदव त पोइ ठीकु आहे, बाक़ी हिकु ॼणे जे कंहिंजे स्वार्थ लाइ मां यादि कया न, सभु मिली करे उन खे यादि कयो, सभु मिली पुकार कयो, सभु मिली आवाज़ लॻायो त नानक अची वञे। आओ सजना देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आओ सजना हम देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आवो सजना, आवो सजना, आवो सजना, आवो सजना, देखा दर्शन तेरा राम। आवो सजना देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आओ सजना देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। घर आपने खड़ी तका, मैं मन चाऊ घनेरा राम। घर आपने खड़ी तका, मैं मन चाऊ घनेरा राम। मैं मन चाऊ घनेरा राम, मैं मन चाऊ घनेरा राम। आओ सजना देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आओ सजना हम देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। सतनाम वाहिगुरु वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु वाहिगुरु। मन चाओ घनेरा सुन प्रभु मेरा, मैं तेरा भरवासा। दर्शन देख भई निह केवल, जन्म मरण दुख नासा। जन्म मरण दुख नासा, जन्म मरण दुख नासा। आओ सजना
देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आवो सजना हो देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। सगली जोत जाता तू सोई, मिलिया भाई सुभाए। नानक साजन को बल जाइए, साच मिले घर आए। साच मिले घर आए, साच मिले घर आए। आवो सजना आओ देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आवो सजना हो देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आवो सजना, आवो सजना, आवो सजना, आवो सजना। आओ देखा दर्शन तेरा राम। आवो सजना आओ देखा दर्शन तेरा राम, देखा दर्शन तेरा। आवो